जो तव्हां असांखे अक़ीदो सेखारियो आहे, हुसैन पाक जेको तव्हां असांखे अक़ीदो सेखारियो आहे, उन ते हलणो आहे। इहो लफ़्ज़ यादि रहे, जेको हुसैन अली मक़ाम जी पैरवी करे, हैदर करार शेर ख़ुदा जी पैरवी करे, त पोइ तव्हां असांखे ॾिसणु घुरिजे त हैदर करार शेर ख़ुदा सहाबा सां प्यार कयो, अबू बकर सिद्दीक़ जे इमाम बणायो, इमाम हुसैन आली मक़ाम हसन सरकार सरदार अली शाह अर्ज़ करे, हैदर करार शेर ख़ुदा जंहिंजे पुठियां निमाज़ पढ़ी ऐं उन्हनि सां प्यार करे ॾेखारियो, तव्हां असांखे बि सहाबा सां प्यार करिणो आहे ऐं तव्हां असांखे आले रसूल सां प्यार करिणो आहे ऐं तव्हां असांखे इहो ॾिसणो आहे त जेको हैदरी सॾाए थो, हुसैनी सॾाए थो, इन जो अक़ीदो हैदर करार वांगुरु आहे या न, हुसैन वांगुरु आहे या न। जे उन जो अक़ीदो हैदर वारो न आहे, हुसैन वारो न आहे, त पोइ इहो असांजो जेको सहाबा जो न आहे उहो असांजो, जी जेको हैदर जो न आहे उहो असांजो, जेको दस्तगीर जो न आहे। बस आख़िर में सरदार अली शाह इहे अर्ज़ कंदो त पंहिंजे ईमाननि खे बचायो ऐं इन बेदीननि खां भॼी पासो कयो, जेको तव्हां असांखे आले रसूल जी बेअदबी सेखारियो, पाकनि जा नाला खणी करे पसे मंदर तव्हां असांखे आम औरतुनि ते नाला रखी करे, हीअ फिलाणी बीबी आहे, फिलाणी बीबी आहे, हे फिलाणो तो बनोस बिल्ला। सरदार अली शाह अर्ज़ करे, अहिड़े अक़ीदे खां रब खां पनाह घुरो, छो त तव्हां असांखे अक़ीदो काइनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको तव्हां सां कलमो पढ़ियो आहे ऐं हैदर करार तव्हां असांखे उन अक़ीदे ते हली ॾेखारियो आहे त जेका बि शइ नबी सां निस्बत आहे उन सां प्यार कयो, तव्हां असांखे बि उन सां प्यार करिणो आहे। अलहम्द शरीफ़ ऐं टे दफ़ा कुल पढ़ो त सभिनी जे ज़हन खे बंदि बचो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जिनजा क़ुरान पाक ख़त्म पाक या दुरूद सलाम आहे उहे पेश कंदव। 5 लख सलात, 4 लख, 9 लख, 11 ख़त्म पाक।